नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल ऐं डीज़ल जी अघनि में वाधारे फ़ैसिले खे मधेजी जी अवाम रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सुरहे मीराणी जी ही रिपोर्ट। पाकिस्तान गवर्नमेंट पारां पेट्रोल जा अघ वधाया विया आहिनि, इन हवाले सां अचो त मधेजी वासियुनि खां पुछूं हुननि जो छा रिएक्शन आहे। साल जे पहिरें ॾींहं ते अवाम खे जेको तवानाई यानी तेल बिजली, सिर्फ़ु तेल न वधियो आहे, बिजली बि गैस बि वधाए सघनि था। जेकॾहिं ही तवानी जी शयूं एतिरी स्पीड में वधाईंदा त हिन मुल्क जे अंदरि इंडस्ट्री न रहंदी, ट्रांसपोर्ट जा मसइला खड़ा थींदा, माण्हुनि जे रोज़गार ते सिधी तरह असर पवंदो। वफ़ाक़ी सरकार जे ॾींहं खां वठी इक़्तिदार में आई आहे त हिननि आम माण्हूअ खे कंहिं बि क़िस्म जो को रिलीफ ॾियण बदिरां हिननि पहिरियों दावाऊं त तमामु वॾियूं कयूं, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं दावाऊं कयूं। ईअं लॻो पियो ईअं पियो असांखे महसूसु थिए त ही पाकिस्तान खे जेको आहे सो को यूरोप जो मुल्क बणाए छॾींदा, का दुबई बणाए छॾींदा। पर ईअं फ़क़ति हिकिड़ा अहवाल हुया, फ़क़ति हिकिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। उन जे बदौलत जेके हिननि आम माण्हूअ खे जेको महांगाईअ जे दुबड़ में पीड़ियो आहे, उहो अवां ॾिसो पिया त हर 15 ॾींहं हर महीने जे अंदरि जेॾी महिल पेट्रोलियम जा अघ वधनि था त हे उन ॿीणा टीणा अघ वधाए था छॾनि। जेके IMF ऐं वर्ल्ड बैंक जे डिक्टेशन ते हुकूमतूं जुड़ंदियूं आहिनि, उहे अहिड़े ई क़िस्म जा अमल कंदियूं आहिनि जेके अमल फ़क़ति ऐं फ़क़ति अवाम दुश्मन हूंदा आहिनि। उन्हनि में अवाम दोस्तीअ वारो को बि अंसर शामिल कोन हूंदो आहे। हीअ हुकूमत अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न ॾेई चुकी आहे ऐं जंहिं क़िस्म जा हिननि वाइदा कया हुया त अवाम खे असां रिलीफ ॾींदासीं, 46 रुपया लीटर पेट्रोल कंदासीं ऐं शयूं पंहिंजे मयार ते हेठि लही ईंदियूं। अवाम खे कंहिं बि क़िस्म जो सुख न मिलियो आहे। 2021 जी शुरूआति में ई हिननि पेट्रोल खे मथे करे 170 रुपया करे छॾियो आहे। इन सां अवाम खे रिलीफ मिलंदो या अवाम अञा महांगाईअ जे बारे में पीसबो? ग़रीबनि मज़लूमनि सां हेॾो ज़ुल्म पियो थिए। असां कंहिंखे था ॾियूं बाबा? असां त हाणे बि अपील था कयूं त वस वारनि खे त प्लीज़ इन जो माना जो कासो नोटिस वठी करे पेट्रोलनि जो अघु ऐं खाइण पीअण जी शयुनि जो माना नोटिस वठी करे उन जो मुक़ररु माना अघु कयो वञे, जीअं माना मज़दूर तबिके खे, असां जहिड़नि माण्हुनि खे सुठी फैसिलिटी मिले। गरीब माण्हू, मज़दूर माण्हू काॾों का शइ माना वठी सघे, का अरेंज कुझु बि नथो करे सघे। असां वटि ॾाढो आज़ार आहे हिते। पेट्रोल इंतिज़ामिया महांग चोट चाढ़े छॾी आहे। असीं बाला ऑफिसरनि खे, वज़ीर आला सिंध खे, इमरान अपील था करियूं त महिरबानी करे ग़रीब अवाम ते मुसीबतूं टारी वञनि। कैमरामैन नवीद दल सां गॾु सुरही मीराणी, मेहरान TV, मधेजी।